सिंध में उस्तादनि जे भर्ती वारो मामिलो। उम्मीदवारनि लाइ हर रोज़ हिकु नई परेशानी निर्वार। IBA सखर GST पास उम्मीदवारनि जी नई पॉलिसी तहत फ़हरिस्त जारी करे छॾी। IBA फ़हरिस्त छा जारी कई, उम्मीदवारनि जूं परेशानी वधी वयूं। न रुगो उम्मीदवारनि जे परेशानी में इज़ाफ़ो थियो आहे, साॻे वक़्तु तइलीम खातो ऐं ख़ुदि IBA जी टीम पिणु परेशानी जो शिकार आहे। IBA पारां जारी थियल फ़हरिस्त में हर मज़मून में 45% मार्कूं खणण वारी शर्त ख़तमु करे 55% मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे पास करार ॾिनो वियो आहे। अहिड़ी रीति औरत उम्मीदवारनि खे 5 मार्कुनि जी रिआयत ॾेई 50% ते पास कयो वियो आहे। IBA अक़लियती उम्मीदवारनि सां गॾु माज़ूर कोटा ऐं हार्ड एरिया जे उम्मीदवारनि जी धार लिस्ट जारी कई, जंहिं में सिंध हुकूमत पारां हार्ड एरिया ऐं माज़ूरनि खे मिलियल रिआयत तहत 33% मार्कुनि ते पास करार ॾिनो वियो आहे, पर हुकूमत पारां हार्ड एरिया करार ॾिनल केतिरनि ई इलाइक़नि खे फ़हरिस्त में शामिल नाहे कयो वियो। IBA हार्ड एरिया में रुगो ख़ैरपुर ऐं जामशोरो ज़िले खे शामिल कंदे फ़क़ति 131 उम्मीदवारनि जी फ़हरिस्त जारी कई आहे। IBA पारां पास उम्मीदवारनि जी लिस्ट जारी करण खां पोइ हुकूमत पारां करार ॾिनल हार्ड एरिया जा रहिजी वियल उम्मीदवार परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। उम्मीदवारनि सुबुह थियण सां ई IBA सखर तोड़े तइलीम खाते जे इख़्तियारनि खे फ़ोन करणु शुरू करे छॾी, जंहिं जे करे IBA ऐं तइलीम खाते वारा ख़ुदि परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। कौन सा हार्ड एरिया नहीं है, तो हमारे पास तो ये छाछोड़ो वाला हार्ड एरिया काउंट नहीं किया गया। तभी आपका छाछोड़ो डिस्ट्रिक्ट जो है ना काल जोही, वो भी नहीं है लिस्ट में, जोही का हार्ड एरिया में। ये आप कंफर्म करें गवर्नमेंट वालों से। इन हवाले सां IBA वारनि जो चवणु आहे त हुकूमत यानी तइलीम खाते खेनि हार्ड एरिया जी जेका लिस्ट ॾिनी, उन तहत हुननि फ़हरिस्त जारी कई आहे। वधीक इन हवाले सां तइलीम खाते वारनि सां राब्तो कयो वञे। हाणे अचो त तइलीम खाते वारनि सां राब्तो करे ॾिसूं त उन्हनि जो छा चवणु आहे। लिस्ट अपडेट कई अथनि, मोकिली अथनि, मुंहिंजे ख्याल सां नेट ते आई आहे। डिस्ट्रिक्ट वाइज़ थी अचे सर, कंप्लीटली कान थी अचे। इहे मुंहिंजे ख्याल सां अॼु ई सुभाणे अपडेट थी वेंदो दादा। चेंज न थींदी आहे, चेंज न थींदी, जेको नंबरिंग आहे उहा ई। ही उस्तादनि जी भर्ती न थी, ॼण मश्किरी थी वई। हिकु पासे सिंध हुकूमत 8 ज़िलनि जे 15 तालुकनि जे 56 यूनियन काउंसलर्स खे हार्ड एरिया करार ॾींदे न रुगो नोटिफिकेशन जारी कयो, पर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन बाबति प्रेस कॉन्फ्रेंस करे हार्ड एरियाज़ बाबति पॉलिसी वाज़िह बयान कयो। एक आखिरी इशू रह गया था, हमारे कुछ हार्ड एरियाज़ हैं। हमारे सर का डेजर्ट है, हमारा सांगड़ में डेजर्ट है, हमारे काछू का इलाका है, वहाँ स्कूल्स हैं, वहाँ भी बच्चों का हक है, लेकिन वहाँ पे अभी तक वो हम नहीं पूरे कर सके स्टूडेंट्स, और वो पास नहीं कर सक रहे। उनके लिए हमने 33% कर दिया, पहले 40 था, अब 33% कर दिया। ये सारी स्टेप्स लेने के बाद हम इंशाल्लाह ताला तकरीबन हमारे पास जो PSTs हैं, तो हमें ज़रूरत थी 32,510 की, और हम उसमें 31,886 जो ये नंबरिंग वर्कआउट की है, ये आ जाएंगे, तकरीबन पूरा हो जाएगा। हार्ड एरिया ते 33% रखियो आहे। 33% ते बि असांजो जेको नंबर आहे उहो 1400-1500 खां मथे, 1200-1400 खां मथे कोन थो वञे सही पासिंग जो। त हाणे जेकी हार्ड एरियाज़ में इन खां पोइ बि सीटूं जेके रहिजी थियूं वञनि हार्ड एरियाज़ में, त उहे असां प्री सर्विस ट्रेनिंग कराए कोई रस्तो कढंदासीं, उहे बि सीटूं फिल कंदासीं, छो त स्कूल उते जा हलाइणा आहिनि, ॿार उते जा पढ़ाइणा आहिनि सही। उन बावजूदु IBA रुगो 2 ज़िलनि ख़ैरपुर जे नारा तइलके ऐं जामशोरो जे थाणो बुला खान तइलके जे कुझु यूनियन काउंसल्स जे 131 उम्मीदवारनि जी फ़हरिस्त जारी कई आहे। IBA पारां जारी थियल लिस्ट खां पोइ किसो रुगो हार्ड एरिया जे उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ करण ते ख़तमु नाहे थियो। कूड़नि डोमिसाइलनि ते पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अचण सां हिकु वधीक परेशानी कर खणी बीह रहियो आहे। सिंध में 40,000 खां मथे उस्ताद भर्ती करण बाबति जारी थियल इश्तिहार खां पोइ रुगो सवाल ई सवाल गर्दिश करे रहिया आहिनि, जंहिंजा जवाब ॾियण लाइ को बि तयारु नाहे।
छा कशाला कटे PST ऐं GST जी टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं या वरी माज़ी जियां उमेदनि ते पाणी हारियो वेंदो।